अॻवट वारो यार मीर अञा ताईं नाहे पुट अचण जो इरादो ॾेखारियो हुई या न टाए वियो? बाबा साईं पक्को वाइदो कयो हुई अचण जो। वो तो हिन वक़्त ताईं मीर खे हिते पहुचणु घुरिजे हा, अञा छो न आहे पहुतो? बाबा साईं अची वेंदो, शाम ताईं ज़रूरु अची वेंदो। बाबा साईं मीर खे चारई तरफ़ खां दुश्मन वकोड़े विया अथव, हिते पहुचण में बि दिलि खपंदी। सचो आई माजिद, हिन वक़्तु मीर पंहिंजो सिर बचाइण में पूरो आहे। रावण जो इज़तुनि में वतंदा हथ विझंदा, उन्हनि जा अंजाम त भोगणा पवंदा। बाबा साईं उनजे बावजूदि तव्हांखे उमेद आहे त ठाह कराए वेंदो? कोशिशि त करणु घुरिजे अकबर, जेकॾहिं मूं हथ कढिया दुनिया वारा इहे ई चवंदा त नवाब ख़ान सिजावल में त को फ़र्क़ु ई न, ॿई मतिलबी अना परस्त ऐं फ़रेबी आहे। इन जे करे पंहिंजे किरोध ऐं अना खे छॾे करे सॼी संगत खे अकबर गॾु करणो पवंदो। बाबा साईं तव्हां त ज़िद खे छॾियो पिया, पर हू बि त ज़िद तां लाहिनि न। मां त उन्हनि खे ज़िद तां लाहिणो पवंदो। जेकॾहिं हू पंहिंजे बका लाइ चाहिनि था त चङाई थिए त उन्हनि खे पंहिंजे ज़िद खे छॾणो पवंदो, न त पोइ नवाब खान जी साज़िशुनि जो अहिड़ो त शिकार थींदा जो पाण में विढ़ी मरंदा। सची थो चवां, कुझु पाण में विढ़ी मरंदा ऐं जेके बचा तिन खे वरी नवाब खान पुलिस जे हथां माराए छॾींदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।